त मज़ो आ, इहो ई त राज़ आ। जेॾी महिल मां अल्लाह जी ज़ात बाबरकात आदम खे पैदा पियो कयां, मलाइकनि लुड़ कयो, शोर कयो, मौला इन फसादीअ खे छो थो करी? चयो मान थदा थी ख़ामोश थियो, इन्नी अअलम मा ला तअलमून। मलाइकनि चयो मौला हमदो सना जे लाइ असां वेठा आहियूं। रब चयो तव्हां भले हमदो सना कयो, पर अञा को ॿियो राज़ आहे उहो तव्हां नथा ॼाणो, उहो मां रब पंहिंजे राज़ खे पाण। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा, अल्लाह अकबर। छा ॿुधाई दोस्त, मरहबा। यकीन के ईअं वञे थो मौज़ू खुलंदो, ईअं वञे थो मौज़ू खुलंदो, क़ुरान जूं आयतूं आॾो ईंदी थी वञनि। बहरहाल थोरो कोशिश कयां थो त सोड़ो कयां, न त राति गुज़री वेंदी ख़बर ई न पवंदी। अज़ीज़ाने मन मुझे सुन करीम रब, खरीदारी करण जे लाइ शर्त लॻायो। खरीदारी भी पाण थो करे, शर्त भी पाण थो हणे। मर्ज़ीअ जो मालिक आहे। हाँ सही, मर्ज़ीअ जो मालिक आहे। इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन। अल्लाह यहूदिन जो भी खालिक केरा चो, अल्लाह। मजूसिन जो खालिक केरा, अल्लाह। मुनाफिकन जो खालिक केरा, अल्लाह। काफरन जो खालिक केरा, दहरियन जो खालिक केरा, मुशरिकन जो का खालिक केरा, मुसलमानन जो खालिक केरा। खालिक त सभिनी जो आ, पैदा कंदड़ त सभिनी जो आ, पर चे तो सौदो सभिनी सां कोन कंदुसि, सौदो उन सां कंदुसि जेको मुंहिंजे यार जे दामन में हथ विझंदो आ। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, शाने हुसैन जिंदाबाद, जिंदाबाद। करीम और रब फरमाए तो सौदो कंदुसि कंहिंसां, पर जेके ईमान वारा हूंदा। केर हूंदा? जेके ईमान वारा, ईमान वारा हूंदा। मौला ईमान वारनि खां छा वठंदे? अनफुसहुम व अमवालहुम, उन्हनि जूं जानियूं, उन्हनि जो माल। मौला दुनिया जो दस्तूर आ, सौदो बि कबो आ, मुआवज़ो बि ॾिबो आ। मुआवज़ो छा ॾींदे? रब चवे थो बि अन लहुमुल जन्नह, जन्नत मुआवज़े में ॾेई छॾींदोमांव। याने जन जान ॾिनी, माल ॾिनो, उन्हनि जो सौदो त जन्नत जे एवज़ थी वियो। भला जन जान भी ॾिनी, माल भी ॾिनो, बच्चा भी ॾिना, ॿार भी ॾिना, यार भी ॾिना, वफ़ादार भी ॾिना, मौला उन्हनि जो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मौला उन्हनि जो। रब फरमाईंदो आहे, ओ इंसान एतिरो चरियो तूं भी नाही। नंढो सौदो डायरेक्ट कबो आहे, वॾो सौदो विच ते कंहिंखे रखी भोगबो आहे। पर मां करीम रब जी ज़ात, नंढो या वॾो सौदो मां पाण सिधो सो तव्हां सां कोन कयो आहे, मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ज़रिए कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वसीले मुस्तफ़ा का सवा गली आहे ही कान, आहे ही कान। बेशक हिकु भी अहिड़ी शइ ॿुधा, हिकिड़ी चैलेंज, हिकिड़ी शइ ॿुधा जेका ख़ुदा सिधी सही असांखे ॾिनी हुजे। हिकिड़ी शइ ॿुधा, न मजा का बि हिकु ॿुधा। जवाब त कुझु बि कोन्हे। हालांकि ख़ुदा मालिक आहे, ख़ुदा ख़ालिक आहे। बिना अबे अमा जे आदम खे पैदा करे मालिक आहे। आदम जे पासीरे मां ॾाढी हवा खे पैदा करे मालिक आहे। बीबी मरियम के बिना मुर्स जे पुट ने मालिक आहे। उन खां परवाह काने, उनखे कंहिंजी ताक़त जी परवाह काने। ख़ुदा बेनियाज़ आहे, लेकिन रब चए थो मुंहिंजी ताक़त आहे, पर मां कंदो ईअं न आहियां, कंदो ईअं पंहिंजे यार जे थ्रू सभु कुझु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब चए थो यकदम जंप न हण, मथां हेठो ॾाको निकिरी वञे, गाटड़ो भॼी न पवे। इन करे दामन में हथ विझी बस वेही रह, पोइ परवाज़ करण वारो पाण ई परवाज़ कंदो। तूं दामन में चंबड़ियो पियो हुजे, पाण ई तोखे खणी अची पहुचाईंदो। सुभान अल्लाह, इंशाअल्लाह, सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह जी ज़ात सौदो करे रहियो आहे काथे? मस्जिद नबवी में। सुभान अल्लाह।
गुड़ जो सौदो मंडीअ में, खंड जो सौदो पंहिंजो शुगर मिलते, मुंहिंजा दोस्त फुटन जो सौदो काटन फैक्ट्रीअ में। अॼु हिते सौदो मामूली कोन थी रहियो आहे, अज़ीम सौदो थी रहियो आहे। सौदो त ॼमण सां थी चुको हुयो, पर अॼु फाइनल थी रही आहे। उन सौदे वारे खे शामिल कयो वियो आहे, छो त वाइदो उनखे ॿुधाइणो हो, निभाइण जो वाइदो उन खां वठिणो हो। सौदो त जॾहिं मुंहिंजो दिलबर हुसैन अञा दुनिया में आयो वा, अञा दुनिया में आयो वा, रब ऐं महबूब जे दरमियान सौदो त उन वक्त ही थी वयो आ। लेकिन सौदो जंहिं शइ जो थींदो आ उनखे ॿुधाइण ज़रूरी आ। इंतज़ार हुयो उहो जुवान उन मंज़िल ते पहुचे जॾहिं सौदे करण जे लाइ हा या न करण जो क़ाबिल हुजे। महबूब मुस्तफ़ा उन जी तरबियत कीअं कई आ, ॼमण सां पंहिंजो लुआबे दहन उनखे विधो आ, पंहिंजी ज़ुबान चूसराई आ। अल्लाहुम्मा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंखे न ॼमण सां घुटी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे लुआबे दहन जी पवे, दोस्त उन खां वधीक खुश नसीब ॿियो केरु? ओहो लुआबे दहन जो दुनिया जे खारे तरीन खूह में रुगी हिकिड़ो ज़रड़ो वञे त खूह मिठो थी वञे। सुभान अल्लाह। अखियूं नितलूं सहाबी हथ में खणी अचनि, मुंहिंजो मुस्तफ़ा लुआबे दहन कढी अखियूं ते रखी रुगी हीअं करे त अखि चोॾीअ जो चंड बणिजी वञे। हेतिरो नंढड़ो खाधो हुजे, सहाबी हिकिड़ो बि ढो न करे सघे, हबीब पंहिंजो लुआबे दहन कढी विझनि, उहो अणखुट खाधो थी वञे। पर जंहिंखे लुआबे दहन जी घुटी पवे उन हुसैन जो मक़ाम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अजीज दोस्तों, मस्जिद नबवी जे अंदर खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरमियान में जेको वाइदो थियल आ, अॼु निभाइण जो वाइदो हुसैन खां वरतो थो वञे। सुभान अल्लाह। हबीबन करीमन जी ज़ात सजदे में आ, छा में आ? सजदे में। हिकिड़े मिंट ला ॿुधा, इमामुल अंबिया इमाम हुजे, इमामुल अंबिया इमाम हुजे, जंहिं इमामुल अंबिया फरमायो तो असां जहिड़नि गुनहगारनि खे बि त जॾहिं निमाज़ में बीहो इहो तसव्वुर कयो त असां ख़ुदा खे ॾिसी रहिया आहियूं। हदीस जा हवाला याद कयो न, जेको को बि मर्तबे फिक्रारो रिजेक्ट न करे सघे। मदीने जे शहंशाह फरमायो जॾहिं निमाज़ में बीहो त इहो तसव्वुर कयो असां पंहिंजे रब खे ॾिसी रहिया आहियूं। भला जे ईअं नथा करे सघो, कम अज़ कम एतिरो त कयो त उहो असांखे ॾिसी रहियो आहे। सुभान अल्लाह, सुभान हबीबन फरमायो जी मुजा अच क़ुरान जे मथां। क़ुरान फरमाइंदो आहे लिम तक़ूलून मा ला तफ़अलून। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ऐलान करे काइनात खे ॿुधाए, जेकी कुझु चओ था उन ते पहिरीं अमल करे बाद में चओ। सुभान जेको अल्लाह। मदीने जो शहंशाह पंहिंजे उम्मत खे दर्स ॾींदो आहे, ॿुधाए उहो हबीब ख़ुदि अमल कंदो या न कंदो? कंदो मुंहिंजा साईं कंदो। पोइ हाणे ॿुधा, जॾहिं मदीने जो मीर निमाज़ पढ़ाए रहियो हुजे, पंहिंजे रब खे ॾिसंदो हूंदो या न ॾिसंदो हूंदो? ॾिसंदो मुंहिंजा साईं, ॾिसंदो। सोची सम्झी पंहिंजे दिल खां पुछी, ई सौदो जेको आहे न, ई सौदो थी वियो अॼु। हे वखर वठी वञ, वखर वठी पोइ वञी दिल पंहिंजे में हंडाए, पोइ जे दिल क़बूल करई त पोइ देर न कर, चओ त मां महबूबे सुभानीअ जो ग़ुलाम आहियां, बगदाद वारे जवान जो ग़ुलाम आहियां, मदीने वारे घोट जो आशिक आहियां, असहाबे रसूल जो आशिक आहियां, आले रसूल जो आशिक आहियां, बगदाद वारे जवान जो आशिक आहियां। छो त उन जे दामन में हथ विझी करे हाणे सिधो 9-10 डिसंबर ते वञी कंडियारे में सजण साईं जो मुरीद थी पो मोटी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं गल कल पल्ले पवई त ठीकु आहे, न पवई त जहिड़ो झगड़ो न आहे बाबा, ॻाल्हि संगत में सिधी हलंदी। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हबीबल करीमन जी ज़ात इमाम जे हैसियत में सहाबी पुठियां जमायत कंहिंजी आहे? गला गला जमायत कंहिंजी आहे? सही साहबन। सहाबी जो मक़ाम छा आहे? मुझे महबूब मुस्तफ़ा का पुछ, जेको मदीने जो शहंशाह फरमाइंदो आ, मुझो अदना
मुझो सादिड़ो सहाबी हिकड़ो पाव जवन जो अल्लाह जे राह में खर्च करे बाद में अचण वारो सखी जबल उहद जेतरो सोन खैरात करे पर मुझे उन सहाबी जे जवन जे पाव जे बराबर भी नथो थी सके। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यो मकाम मुझे मुस्तफा करीम जे सहाबा जो त मुझा दोस्त मुक्तदी कैर जो अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान ज़ुन्नूरैन अली उल मुर्तदा तलहा जुबैर बिलाल जेड़ा आशिक मुक्तदी लगा पया हन इमामुल अंबिया नमाज खुदा जी आ फर्ज कहजो आ खुदा गला गला कहजो आ खुदा जो फर्ज खुदा जो आ दीदार खुदा जो आ करण वारो मदीने जो ताजदार आ सिर सजदे में आ होना हबीब सजदे में आ मुखे बुधा जडे कख भी रब जे हुक्म का सवा नथो चुरे त मुझे हुसैन के घरों वठी करे मुझे मुस्तफा जे कंध ते केर थो विहारे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जवाब दे इते त अकुल बीही विंदो छो त शैतान त इते अची न थो सके। गला 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 मुझे मुस्तफा करीम चयो त मुझो गुलाम जंहिंजो नालो उमर है मां मुस्तफा जो गुलाम जंहिंजो नालो अमीर उमर उन में मुझे खुदा उहो ॾिनो पावर जो जंहिं गलीअ सां हलंदो आहे त शैतान रस्तो ई छॾे ॾींदो आहे। सुभान अल्लाह सुभान। जंहिं मुस्तफा करीम जे गुलाम जे चेहरे जी इहा ताकत बुधाए तो उन अमीर उमर जे आका जी ताकत छा हूंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अजीजन मन हबीबन करीमन जे पाक पुठड़ी मुबारक ते अचे सिफो चीरींदो ईंदो वा अचे महबूबन जे मथा वेही रहंदो वा। हाणे मूंखे ॿुधाए महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो हथ शरीयत में इस्तेमाल करण जायज़ आहे या नाहे मूंखे ॿुधाए। हबीब करीम इन ई सुणे हुसैन जे लाइ इन ई सुणे हसन जे लाइ जुमे जो खुतबो ॾींदे ॾींदे अचानक हसन हुसैन अचे अल्लाह तव्हांखे मदीने जो दीदार कराए मस्जिद नबवी में पहुंचो ॾिसो हबीब जो मिहराब किथे आ मुस्तफा जो घरड़ो किथे आ अम्मा खातून जन्नत जो घरड़ो किथे आ उता हसन हुसैन अचे अणखुट जमायत सहाबा जी हुजे महबूब चाहीन त कंहिं सहाबी खे चवनि मुझे हसन हुसैन बचड़े खे खणी आ ईअं बि थी सघंदो आ लेकिन महबूब जी ज़ात जुमे जो खुतबो छॾींदो आ महबूब पाण वञी करे मिहराब छॾे करे मुसल्लो छॾे करे हलंदड़ खुतबो छॾे करे वञी हसन हुसैन खे हंज में खणी हेॾहूं बि प्यार करे हेॾहूं बि प्यार करे हिकिड़े खे हिन पासे वेहारींदो आहे मुंहिंजो मुस्तफा ॿिए खे हिन पासे वेहारींदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा। मुझे हसन हुसैन सां रीस न कर मुसलमान मुझे मुस्तफा करीम जा शहजादा हन रीस कदे तुंहिंजा ॿई जहान ख़त्म थी वेंदा रीस न कर मुझे दिलबर जे बचड़नि सां। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ओ मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन राज़ के खोलींदासीं वरी उस्मान सोलंगी जे ॻोठ में थोरो अॻिते हलूं टाइम ज़ोरीअ वधंदो थो वञे मुंहिंजा यार वधंदो थो वञे न टाइम 1.5 कलाक मूंखे आख़िरी टाइम मिलियल हो अञा त मां करबला पहुतो ई कोन हा इंशाअल्लाह ताला करबला हलंदासीं इंशाअल्लाह। थकिजी त न पिया हो न मजास पोयन जो हथ मथे कोने लगे तो पोयां थकिजी पिया हन। ओ लगी तुझी तार आज खे दुनिया में ओहे दीवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में ओहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर मुझे महबूब जाती मस्ताना लगी तुझी तार आजन खे यूसुफ लाए यार हुई हिकिड़ी ज़ुलेखा दीवाना
बहानी यूसुफ लाए यार हुई हिकिड़ी ज़ुलेखा दीवानी हे मुल्क सजो महबूब ला मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोयां हथ मथे तखणो ॾिसा जागो था याने माशा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा त मां अलीअ जो शान त पढ़ियो ई कोन्हे सुभान अल्लाह अञा त ख़बर उन महिल पवंदी जंहिं महिल मौज अञा मौज त वरती कान्हे अञा त थधड़ी थधड़ी हीर में पघर निकतो ई कोन्हे मज़ो तॾहिं थींदो जॾहिं पसीना बि हलंदा ऐं अली अलीअ सां ई इलाइका वॼंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह अज़ीज़ाने मन हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जा परवाना सजदो खुदा जो वा मथों पुठीअ ते ॾोहटो वा ॿुधायो त खुदा जो सजदो वधीक प्यारो वा या ॾोहटो वधीक प्यारो वा फ़ैसिलो कयो तूं असां गुनहगार हूं पर जे बचड़ो चे मथों वेही रहंदो त हथ सां खणी पोइते करे उथी पवंदासीं त अल्लाह जो फर्ज़ आहे छा तूं असांजो ख़ुशू खुज़ू अञा वधीक आहे छा ईअं दिलि खोले चओ सजदो त वधीक पर जंहिंजो सजदो हली रहियो आहे उहो ख़ुदि फरमाए रहियो आहे महबूब सौदो पक्को करे पोइ उथणो आहे सुभान अल्लाह हबीबन करीमन जी पाक पुठड़ी मुबारक ते इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम वेठो आहे महबूब जी सुभान रब्बियल आला जी तवारा 3 दफ़ा न 5 दफ़ा न 10 दफ़ा न 20 दफ़ा न 30 दफ़ा न 40 दफ़ा 50 दफ़ा 60 दफ़ा 70 दफ़ा जॾहिं पूरा थिया 72 दफ़ा मुझो हुसैन पाणी निकरी सौदो पक्को करे पंहिंजे घर हलियो वयो आहे सुभान अल्लाह पक्को थियो सौदो जो त तय त अॻु में थी चुको हो पर जंहिं ज़ात ते तय थियल हो उन जी सिग्नेचर करणु ज़रूरी हुई रब चयो हबीबा मथां मुंहिंजी ज़ात आहे हेठों तो मुस्तफ़ा जी ज़ात आहे अॼु विच में उन शहज़ादे खे था आणियूं सिग्नेचर पक्की करे वञे 72 पूरा करे घर में पहुतो आ मुर्की रहियो आ मदीने जो मीर भी नमाज पढ़ी आयो ओ मुंहिंजी बचड़ी जी मुंहिंजा दिल बर बाबा अॼु हुसैन जी अरडाई ॾिठी थई बाबा साईं कहिड़ी आ अॼु हुसैन खां पुछ मुर्की दिल बर हुसैन चवंदो आ सोहणा अॼु जेकॾहिं मुंहिंजे महबूब बाबा जे ज़ात 72 मरतबा सुभान रब्बियल आला पढ़ी करे अॼु बचड़े खे राज़ी कयो आ त हिन बचड़े जे जिस्म में भी खून हिन महबूब जे बचड़ीअ जो आ बेवफा नाहे उन ऋण पट जे मैदान में 72 जो सिर पंहिंजो ॾेई करे मां ख़ुदा खे भी राज़ी कंदुसि त दिल भर तुंहिंजो वाइदो निभाए ॾेखार सुभान अल्लाह एक ॾींहं ॿिनि जी ॻाल्हि कोन हुई मुंहिंजा दोस्त ही तय थियल निज़ाम हुयो मुकमिल सिस्टम हुयो बाक़ी उनखे अमली जामो पहिराइणो हुयो दुनिया खे ॾेखारणो हो भला चवण वारो चई छॾे जॾहिं तय थियल आहे त पोइ ही रोअण छा जो आहे ही अखियुनि में ॻोढ़ा छा जहान उनखे चइबो ओ ख़ुदा जा बाना इहो ई त राज़ रखियल हो न इहो ई त राज़ रखियल हो न रहमत खुदावंदी बहाना में जोयद कन खोले ॿुध अम्मा फातिमा ज़हरा सुहिणी आहा सुभान अल्लाह बतूल सण जे शादीअ जे वक्त भी जेकी रब ॾिनो सुणी बतूल सण चे मौला सब कुछ कबूल आ पर मूंखे अञा ॿियो खपे जिब्राइल आयो हबीब बचड़ीअ खां पुछ छा खपे ख़ातून जन्नत चवंदी आहे मुंहिंजा आका रब जे दरबार में अर्ज़ कयो ॿियो कुछ न खपे न दुनिया जूं ख़ुशियूं न आख़िरत जूं ख़ुशियूं मूंखे ख़ुदा बस इहा शूअरटी अता फरमाए त क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे दिल पर बाबा मुस्तफ़ा जी उम्मत दुखी कान थींदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह वाइदो कयो
खातून जन्नत जे शादीअ में ॾाज रब इहो ॾिनो वाइदो कयो महबूबा तुझे बचड़ीअ सां वाइदो क़यामत में तुझे उम्मत के ॾुखियो कोन कंदुसि ओ वाइदो निभाजी रहियो रहमत खुदाबंदी बहाना में जोयद अज फिदा हुसैन कैर थिंदो प्रोग्राम कराइण वारे करायो ओ फिदा हुसैन तू ही कम कर चरे फकीर के घुरा ओ बगालियूं कंदो ॿिया दोस्त ना तू पढ़ंदा कंहिंजी अख आली थींदी कंहिंजी दिल मदीने वारे ते दुरूद पढ़ंदी अल्लाह के बख्शिश जो बहानो मिली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ॿियो कुछ भी ना है सब कुछ इन करे थियो त बहानो थे पंहिंजे महबूब जी उम्मत के बख्शिश सुभान बख्शिश जो बहानो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तमार्ज पे कयो मुंहिंजा दोस्तो हाणे हलूं करबला जे मैदान में हई काथे हलूं मिठा करबो भला करबो भला अल्लाह अकबर अजीज़ाने मन ॾहीं मुहर्रम जी रात अजो की रात सजी रात हसनैन करीमैन जे खीमन में रब जे कुरान जी तिलावत जारी आ सुभान अल्लाह मुझे महबूब मुस्तफा ते दुरूद जारी आ ओ मुझा मुस्तफा करीम जा गुलाम जरा गौर तक कयो दुनिया जी तारीख गवाह हुआ पहजन भी लिखियो आ परावन भी लिखियो आ त 3 ॾींहनि खां मुझे मुस्तफा करीम जे बचड़न जो पानी बंदा सुभान हिकड़े ॾींहं जो रोज़ो रखंदा हूं सब कुछ आडो पियो हुंदो आ पर टे पहिरीअ खां पोइ ईअं पासीरा पिया हूंदा चवंदा त मगरब जी निमाज़ मस्जिद ॾे कोन था वञो लिंगन में साह कोन्हे जन खे 3 ॾींहं कुछ भी न मिलियो आ पर उन्हनि जे जिस्म दुनिया के कुछ भी महसूस करण न ॾिनो आ या कंहिंजी ताक़त आ चो त खुदा जी मेहरबानी मुझे मुस्तफा करीम जे दीदार जी ताक़त आ सुभान अल्लाह सुभान अजीज दोस्तो मैदान करबला जे अंदर मुझे दिल बर इमाम अली मकाम फजर जी नमाज जी अजान आई आ हुसैन पाक जे खीमन में भी अजान फजर आई आ यजीदन पलीतन जे टोलन में भी अजान फजर आई आ होडे भी सागियो कुरान हेडे भी सागियो कुरान होडे भी नमाज हेडे भी नमाज होडे भी अजान हेडे भी अजान होडे भी मुस्तफा करीम जे शरीयत जी दावा हेडे मुस्तफा करीम जे शरीयत जी हकीकत हाणे इहो ई त फैसलो करणो आ सब कुछ सागियो आ फर्क कहिड़ो आ ओ मुंहिंजा दोस्तो अजीजो फर्क इहो आ ऐं साबित थी वियो छो त खुदा खे ख़बर हुई उहो ज़मानो ईंदो कुरान पढ़ण वारा भी हूंदा शरीयत जे नारे वारा भी हूंदा अज़ानन वारा भी हूंदा मस्जिदन वारा भी हूंदा इमामतन वारा भी हूंदा ख़बर कीअं पवे हाणे कुरान करीम भी सागियो नमाज भी सागी अज़ान सब कुछ सागियो आ फर्क कहिड़ो आ फर्क इमाम जो आ हेडे इमाम हुसैन होडे इमाम यजीदी बनियो पियो आ यानी फर्क कहिड़ो थींदो इमाम खे ॾिसो जे इमाम अॼु भी हुसैनी आ त जमायत भी हुसैनी आ जे इमाम यजीदी आ त जमायत भी यजीदिया जमायत भी यजीदिया हाणे सवाल इते पैदा थियो दोस्तो तनकीद बनकीद न जानो पर हक त चइबो कन हक भी न चो हक त चइबो न कीअं ख़बर पवे त बाबे जो दुश्मन केरा बाबे जो दोस्त केरा पंहिंजो केरा पराओ केरा ॻाल्हि खे त खोलणो आ न जॾहिं सब कुछ सागियो आ इमाम जो फर्क थियो हाणे इमाम हुसैन तो उन वक्त इमामत कई इमामत तो अज भी हली रही आ हेडे भी हली रही आ होडे भी हली रही आ सभी कुरान भी पढ़न था खबर कीअं पवे तो हुसैनी केरा यजीदी केरा खबर कीअं पवे गाल सौलिया
तू हुसैन पाक जा नारा हणदो वञ जंहिंजी दिल ठरदी वञे उहो हुसैनी आहे जंहिंजी दिल बरदी वञे उहो यजीदी आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर शान हुसैन शान अहल बैत जिंदाबाद सुभान सुभान। दोस्तों दुखी गाल कोन कई थम जो तहां के दुखी लगे सियासी मानू तो सब को आ नारन में किए खबर पौंदिया त वोट मुंह जो आ या बे जो आ छा कबो आ या त झंडो हणबो आ गालियो तो बहन न या त झंडो हणबो आ पर जो झंडे में भी लिक थी वई आ हणो झंडो मता कावड़ जी वने पर जॾी मल नारो लगंदो आ न मुंहिंजा दोस्तों उन मल खबर क्लियर पइजे भले नारो हण भी सही पर बूथ जे फिको आ समझ त न इहा दिल वारो नारो नाहे सुभान दोस्तों ये हकीकत थव पंहिंजे ऐं पराए जी सुञाणप ईअं थींदी आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुजूर में जॾहिं सहाबा अर्ज कयो त या रसूल अल्लाह मस्जिद नबवी जे अंदर 35 मुनाफिकन के नस्ल सा नाला वठी उथारण वारा इमामुल अंबिया कुरान चवे तो वअल्लम कमालम तकुन तअलम मुजा महबूबा तवा के इयो इल्म रब जे जात अता फरमायो आ अल्लाह जो कुरान बुधाइंदो आ हबीब असा के तवा अता कयो असा की मुनाफिकन के सुञाणो मुझे मुस्तफा करीम फरमायो तिरमिजी खोले दिस मिशकात शरीफ खोले दिस मुझे आका फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफिका वला युबग़िदुहु मुमिन मुझे अल मदीने जे साईं फरमायो मुनाफिक के गोलण जो मां मुस्तफा तवा के गस दसे तो छडिया जेको ईमान वारो हुंदो ओहो अली सा बुग़्ज़ कोन रखंदो पर जेको मुनाफिक हुंदो ओ मुझे अली सा प्यार कोन कंदो है सुभान अल्लाह कंहिंजो फरमाना गला गला कंहिंजो फरमाना मदीने वारे घोट जो फरमाना पाण फरमायो ज़िक्र अली इबादतुल अली जो ज़िक्र इबादत हाने जे करे तवा के पहचान करनी आ हुसैनी ऐं यजीदी जी तवा अली जो ज़िक्र कंदा वञो जंग झर में चवंदा वञो अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदी अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने बाग बरी पवंदई अला बरी पवंदई अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई कैसा झगड़ो भी न कर कैसा झेड़ो भी न कर बस तू अली अली कंदो वञ छो त मुझे मुस्तफा करीम चयो ज़िक्र अली इबादतुन अली जो ज़िक्र भी इबादत आ पो जे कदे को मुसलमान कलमा वारो कावड़ जी पवे उन सा झेड़ो न करे चवीस अदा मां तुझो नालो त कोन वरतो आ तुझे कहे चाचे मां में सौठ मासात जो भी नालो कोन वरतो आ मां त पंहिंजे अली जो ज़िक्र थो कया जंहिंजे ला मदीने जे साईं फरमायो या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरत ऐ अली तू मां मुस्तफा जो दुनिया में भी भा हई त आखिरत में भी भा हई मां त मदीने वारे जे भा जो ज़िक्र थो कया भा तू छो थो चिड़ी मां त तुझो नालो कोन थो वठा उन जी चिड़ साबित कंदी त हा अली जेला इन जगह ते कटाई मौजूद आहे है सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां न के जो नालो वठो न के चऊं हरू भरू जे करे को पाण दे समझे त असां के एतराज कोन्हे अदा साफ सीधी गाल न हलो मुंहिंजा दोस्तो अजीजो करबला जे मैदान ते हलो खबर पई मुझे दिलबर हुसैन देर कान कई खुतबो छो दिनो बस रुकी छो दिनो टे लफ्ज चवा मुझे सोने हुसैन यजीद ने निहारे जो ओ यजीदियो निहारियो चयो निहारियो सी चिंडियो खबर कायनात जे अंदर नबी जो नवासो हिक
हिकिड़ो हुसैन मां मौजूद आहियां या काइनात में को ॿियो बि मौजूद आहे। वॾो सवाल हो, कोई कंहिं वटि जवाब न हो, कंद झुकियल हा। सुणे हुसैन चयो, निहारियो जेको तव्हां सां खिताब करे रहियो आहे जहिड़ो टिनि शयुनि ते थींदो आहे, क़त्ल कयो वञे, ज़ुल्म कयो वञे, कंहिंजो कुझु लुटाए चोरी कयो वञे। मां हुसैन न तव्हांजो क़त्ल कयो आहे, न तव्हांखे ईज़ायो आहे, न कंहिंजी चोरी कई आहे। ॿुधायो जहिड़ो छाजो खणी आया हो? जवाब कोन मिलियो। मुझे दिल पर हुसैन फरमायो, मां हुसैन उन खातून जन्नत जो बचड़ो हां जंहिंजो बाबो महबूब मुस्तफ़ा असांखे कुल्हड़नि ते खणी जेॾी महिल मस्जिद नबवी मां निकिरंदो आहे साम्हूं अमीर उमर सुहिणो ईंदो आहे, निहारे करे चवंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अमीर उमर चवंदा सुभान अल्लाह, मुझो मदीने जो मीर मुरकंदो आहे। अमीर उमर खिली चवंदो आहे सुभान अल्लाह, सवारी केॾी न अज़ीम। सुणो अमीर उमर पंहिंजे पीरीअ जी तारीफ़ करे ख़ुशि थींदो आहे। मुझो मदीने जो मीर फरमाईंदो आहे उमर जी मुंहिंजा दिल पर सवारी त अज़ीम, पर हेॾे निहार त सवार बि केॾा अज़ीम आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सहाबा ख़ुशि थींदा हा, उन्हनि जी रग रग ठरी पवंदी जॾहिं मुस्तफ़ा करीम बचड़नि जी तारीफ़ कंदा हा। ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुझे सुणे इमाम आली मक़ाम जॾहिं इहो ख़ुतबो ॾिनो, हुननि देर कान के चयूं ॻाल्हि ॿुध सुहिणा हुसैन, कुझु बि कोन था ॿुधूं या यज़ीद जे हथ ते बैत कर, असांजो ऐलान थिए असां यज़ीदी सिपाही आहियूं, असां यज़ीदी आहियूं, या यज़ीद जे हथ ते बैत कर या मरण क़बूल कर। मुझे सुणे हुसैन खिली फरमाए, मूंखे त अॻे ई ख़बर। सुभान अल्लाह। लतीफ़ सरकार फरमायो, कामिल करबला में, कामिल करबला में आया उत अमीर, वेही